थियो है ख़ासि जो फातिमा मासूम न्याणी वारो वाक़ियो आहे उन ते असीं गॾु थिया आहियूं। सभ खां पहिरीं त मां इहो चवंदुमि त इहे जेके असां एहतिजाज कयूं था, इहे जेके असां बुख हड़तालूं कयूं था, इहे जेको हिते गॾु थियूं था उन्हनि मां उन्हनि खे कुझु कोन थो थिए। इहो वाज़े आहे त इहे पीर, इहे वीर, इहे सरदार, इहे वॾेरा ये हमेशा असां सां ज़ुल्म ज़्यादतियूं कंदा आया हुआ। मासूम फातिमा वारो जेको मामिलो आहे उन लाइ अॼु मुंहिंजे रैपर 50 साल हथ में चयो त इन्हनि पीरनि वटि का करामत न आहे। इहो हिकिड़ो धंधो आहे, इहो धंधो उन्हनि जो फ़ाइदेमंद धंधो आहे जंहिंमें असांजा जाहिल माण्हू इन्हनि जे हवेलियुनि में मासूम न्याणियूं ऐं नौजवान छोकिरियूं उन्हनि पीरनि जी ख़िदमत लाइ वेंदियूं आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त कई अहिड़ा वाक़िया आहिनि जो इन्हनि पीरनि नौजवान छोकिरियुनि सां शादियूं कयूं आहिनि। कई अहिड़नि नौजवाननि खे उन्हनि जेको अगवा करायो आहे। कई नौजवान छोकिरियुनि सां उन्हनि कई अहिड़ा प्रोस कया आहिनि। हीअ मासूम न्याणी जेका हुननि जे ख़िदमत में हुई, जेके हू तशदुद कंदा हुआ, उहो अॼु तव्हां मीडिया जे थ्रू जेका न कयो 100 सालनि खां इहा जालत हलंदी पई अचे। असांखे हिननि हाणे अंदाज़ो कयो हिकिड़ो पीर व्हील चेयर ते हले थो जंहिंमें पाण हलण जी ताक़त न आहे। असांजा माण्हू वञी दुआ कंदा, साईं मूंखे दुआ कर त मां हलां। उहे माण्हू जेके बुख बदहाली में आहिनि, जंहिंजे घर में अटो कोन्हे, उहो पीर लाइ बकर खणी था वञनि। इन जहालत मां असांखे निकिरणो पवंदो, इन जहालत मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। बाक़ी जेसिताईं कराची यूनिवर्सिटी में वाक़ियो थियो आहे उनजी असां सख़्तु मज़म्मत कयूं था। असांजा दोस्त मोहम्मद ख़ान उर्दून वारा वेठा आहिनि। असां उन दौर में उन्हनि जो मुक़ाबिलो कयो आहे जंहिं दौर में हिते सिंधी ॿोल हुआ तमामु घटि हुआ। हिन वक़्तु लखनि जी तादाद में सिंधी आहिनि। असांखे अञा उन खां वधीक ताक़तवर थी करे उन्हनि जो मुक़ाबिलो करणो। या जमात या MQM इहे साॻी ॻाल्हि आहिनि। इन्हनि खे अॻे बि असां मोह ॾिनो आहे, हाणे बि उन्हनि खे मोह ॾींदासीं। उन्हनि लाइ मैदान में अचिणो आहे। हीरथर जी कटाई मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त हिन वक़्तु जेको थाड़ेल माण्हू खणी वञनि था, असांजा मासूम नंढा नंढा ॿार खणी उहे जेको अगवा कनि था, पर उहे सरदार बि आहिनि जेके भुखियुनि जो सरदार अची रोड ब्लॉक करे पंहिंजा माण्हू छॾाए वियो। अहिड़ा गैरतमंद सरदार बि आहिनि। असांजा सरदार इहे कारूंजर जी कटाई में बि मुलवस आहिनि। असांजा सरदार हिते ज़मीनूं खपाइण में बि मुलवस आहिनि। पर इन बलोच सरदारनि खे मां सलाम पेश कयां थो जिन पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कई, वासी कई। कल्ह हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां जंहिंजो मां पाण अखी ॾिठो शायदि आहियां। बलोचिस्तान में ज़रदारी जो अली हसन ज़हरी जे थ्रू जंहिं असांजे कैंपुनि जे मथां बि नूरदीन जमाली जे मथां बि FIR कराई हुई। उन हिकिड़ो सरदार असलम भूताणी जे कारकुन खे हितां कराची पुलिस खणी वई, जंहिं उनखे उतां को उनखे छॾण जो इरादो न हो। उहो असलम भूताणी जेको उतां बि उनजा फैलनि, उहो 4 कलाक उन रोड ते वेही करे एहतजाज करे रोड बंदि करे पंहिंजो कारकुन छॾायो आहे। तंहिंजे लाइ हिते जे वॾेरनि खे, हिते जे पीरनि खे, हिते जे मीरनि खे असां पीछे मां वठी अचूं त पंहिंजनि जी मालिकी कयो, पंहिंजनि जी वारसी कयो। हीअ चंद असीं माण्हू गॾु थी था, उन्हनि मां कुझु न थींदो। निकिरो हाणे शहीद बशीर खान कुरैशी वारी जदोजहद ते अचो। निकिरो हाणे इन्हनि जा रोड रस्ता बंदि कयो। निकिरो इन्हनि सरदारनि जा दंग बंदि कयो। निकिरो उन्हनि पीरनि मीरनि जा दंग कयो। तॾहिं वञी तव्हां आज़ाद थींदव। जी